हिन वक्त ॾुखे वक्त मां गुज़री रहिया आहियूं। सिंध जे केतिरनि इलाक़नि में 8 खां 10 फुट पाणी बीठल आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सॼी दुनिया खे गॾिजी मौसमियाती तब्दीलियुनि जो मुक़ाबिलो करणो आहे। UN सेक्रेटरी जनरल चयो आहे त एतिरी तबाही किथे नाहे ॾिठी। माण्हुनि जी बहालीअ जो प्रोग्राम जोड़ियो आहे। ॿोॾि सबबु 3 करोड़ 30 लख माण्हू बेघर थिया। हारियुनि खे 3.5 अरब रुपयनि जो नुक़सान पहुतो आहे। सखर, खैरपुर, बदीन ऐं ॿियनि इलाक़नि में ॿोॾि वारी सूरतहाल आहे। UN सेक्रेटरी खे चयो आहे त पैसा न खपनि, तंबू मच्छरदानी जी ज़रूरत आहे। बाबा क़ौम क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी वरसी अॼु मल्हाई पई वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मज़ार क़ाइद ते हाज़िरी। गुलनि जी चादर चाढ़े क़ाइद आज़म खे भेटा पेश। कश्मीरी अवाम सां यकजीती जो इज़हार। काबीना मेंबरनि ऐं चीफ सेक्रेटरी वॾे वज़ीर जी आजियां कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त बाबा क़ौम क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे क़ाइदाना सलाहियत सबबु असीं हिकु आज़ाद मुल्क में रहूं पिया। सभिनी खे गॾिजी हिन मुल्क खे संवारणो आहे। इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में तेज़ मींहुं। रावलपिंडीअ में हेठाईं वारा इलाक़ा पाणी हेठि अची विया। सादिकाबाद, शखरियाल, ढोकाला खान में इलाक़ा पाणीअ हेठि अची विया। नदीम कॉलोनी, जावेद कॉलोनी, पीर वधाई जे इलाक़नि में पाणी घरनि में दाख़िल। ॻरी मशीनरी नाले कमेटी चौक ऐं सादिकाबाद वारनि इलाक़नि में पहुचाई वई। वासा जे अमले खे हाई अलर्ट कयो वियो। ऐं मुल्क में कोरोना जा वधीक 139 नवां केस ज़ाहिर। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि 24 कलाकनि दौरान 15,702 टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 139 माण्हुनि में कोरोना जी तस्दीक थी। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.89% रही। इलाज हेठि कोरोना जे मरीज़नि मां 94 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे।